सभिनी दोस्तन के मुझे तरफां अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां 18 तारीख़ जी शाम 19 जी रात ते मच कचहरी करे रहिया आहियूं। उन जे करे असां ही वीडियो ठाहे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे अॻु में आगाही ॾिनी वञे त 18 जी शाम ऐं 19 जी रात ते 7 बजे खां 9 10 ताईं असांजी मच कचहरी हलंदी यूट्यूब ते लाइव। तव्हां ज़रूरु यूट्यूब ते अचिजो ऐं मच कचहरी में शरीक थिजो। ऐं असांजो चैनल अगरि तव्हांखे बहितर लॻे त सब्सक्राइब ज़रूरु असांजे चैनल खे कयो। असां सभिनी दोस्तनि खे एडवांस में ही वीडियो ठाहे इतला था ॾियूं त महिरबानी करे असांजी सपोर्ट कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। पंहिंजे पसंदि फ़नी शाइरी हूंदी, फ़नी ॻाल्हियूं हूंदियूं ऐं शेर बैत कहाणूं ॿुझारतूं सभु कुझु हिन में हूंदो। असां रिथी आहे 18 तारीख़ जी शाम 19 जी रात जो 7 बजे खां 10 ताईं असांजी मच कचहरी तव्हां यूट्यूब ते लाइव ॾिसी सघो था। जेके दोस्तनि खे जेकी ॻाल्हि दिलि में अचे उहे कमेंट में ज़रूरु ॾियनि त असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। मुंहिंजे दोस्तनि कुझु कमेंट लिखिया आहिनि त महिरबानी करे फ़नी मच कचहरी कयो। त असांजो बि इरादो इहो ई आहे त असां जेके मच कचहरी करे रहिया आहियूं इहा बहितरीनु खिल भोग ते शामिलु हुजे। इन में शाइरी खिल भोग जी, इन में ॻाल्हियूं खिल भोग जूं, इन में ॿुझारतूं वग़ैरह जेको कुझु हूंदो सफ़ा बहितरीनु हूंदो। ऐं परे परे जा दोस्त असांजा मच कचहरी में शामिलु थींदा। असां सभिनीनि खे इहो चवंदासीं त महिरबानी करे हिन चैनल जी सपोर्ट कयो ऐं असांजी सपोर्ट कयो ऐं पंहिंजा कमेंट ॾियो त असां उन्हनि ते वीडियो ठाहियूं। वालेकुम अस्सलाम।